अल्लाह सी फरमायो ओ इब्नु आदम इज़ा तसद्दक़ बिसदक़तिन फ़अख़फ़ाहा हत्ता ला तालम शिमालुहु अन यमीने। हाँ मां अल्लाह पंहिंजे कुदरत वारी बेमिसाल ज़बान सां ऐलान थो कयां, इन सॼी काइनात जे हलाइण ऐं चलाइण जे लाइ जेको मां पंहिंजो ख़लीफ़ो ऐं नाइब हज़रत इंसान पैदा कयो आहे, उन इंसान खे मां एॾो सुपर पावर बनायो आहे जो वो ताक़त में बाहि खां मथे, पहाड़नि खां मथे, जबलनि खां मथे, लोह खां मथे, दरिया खां मथे, हवा खां मथे, पाणीअ खां मथे। इन जे करे इन इंसान जे मिलावट में चार शयूं विधियूं त मिट्टीअ में पंहिंजो अंदाज़ आहे, पाणीअ में पंहिंजो अंदाज़ आहे, बाहि में पंहिंजो अंदाज़ आहे, हवा में पंहिंजो अंदाज़ आहे। कॾहिं मिट्टीअ वांगुर आजिज़ बणिजी वञ, कॾहिं बाहि वांगुर गरम दुश्मन जे लाइ नंगी तलवार बणिजी वञ, ऐं कॾहिं तूं इंसान हवा वांगुर दीन जे कम में धरतीअ में फंतशिरू फिल अर्ज़ि वब्तगू मिन फ़ज़लिल्लाह, रब जे दीन जे नशरो इशाअत जे लाइ निकिरी वञ धरती ते। ऐं कॾहिं ज़मीन वांगुर आजिज़ थी निवड़त कर, ऐं जॾहिं आजिज़ीअ निवड़त कंदे त पोइ गुल ऐं बूटा बि ज़मीन मां फुटंदा आहिनि। मां तो मां नेकोकार ऐं वली पैदा कंदुसि।